बुकेरा शरीफ भरिसां यूनियन काउंसिल खोखर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ॻोठाणनि पारां बुनियादी सहूलियतूं न हुअण सबबि एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजे ॻोठनि खे हर सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो आहे। उन्हीअ मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इनखे वक़्तु थियो आहे जी ठहियो आहे। असां नंढा ॿार हुआसीं, रोड ठहियो, अॼु सूधी हिन रोड खे वरी जांचे के हिन आहे ॾिठो। न को असां वटि अस्पताल, न को असां वटि स्कूल, न को असां वटि मास्तर, का सहूलियत कोन्हे। ॻोठ असांजे में ट्रांसफॉर्म लॻा आहिनि, अॼु खां 20 साल पहिरीं उहे 2 ट्रांसफॉर्म पिया हलनि। अॼु सूधी न हू नया थिया आहिनि, न के ॿिए हणाए ॾिनो आहे, न को थी लाइट सही हले, न को का शइ थी हले। हर सहूलियत खां असीं महरूम आहियूं। जहिड़ा आहिनि असीं मुल्क जे ई कोन आहियूं। असां आला अमरदारनि खां अपील था करियूं त महिरबानी करे असांजा रोड ठाहिनि। असीं वधीक छितासीं पंहिंजे पाण खे साड़ियूं। असां सभु परेशान आहियूं। ख़ुदा जे वास्ते रोड ठाहियो वञे। जे भला रोड नथा ठाहियो त ख़ुदा खे मञो, इमदाद साहब ॾिसे थो, केर बि ॾिसे थो, मीडिया वारो, जेके हिन तक जा वाउंटर आहिनि, महिरबानी करे रोड ठाराए ॾियो। ॻोठ दरिया खान, मसूर महमद खान, घुमराणी, हयात अबड़ो, अॻियां राऊ ॻोठ, सभिनि जा रोड टुटा पिया आहिनि। को मसइलो हल न थियो आहे। ॻोठ नेविश लाशारी वागुड़ जो रहवासी। असांजो ॻोठ हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहे, ख़तमु। असां नंढा नंढा ॿार मासूम रुली विया आहिनि। को सवलो स्कूल न आहे। अगरि स्कूल आहे त सिर्फ़ु 2 टीचर आहिनि। मिडिल स्कूल ठहियो पियो आहे 10 साल खां वठी, लेकिन अॼु ताईं उहो स्टार्ट न थी सघियो आहे। हॉस्पिटल ठही पई आहे, लेकिन उहा अॼु ताईं स्टार्ट न थी आहे। रोड 40 साल पहिरीं ठहियो आहे, अॼु ताईं उनजी मरमत न थी सघी आहे। रोड ते खॾा आहिनि। अगरि को वञे थो शहर थो वञे, को मरीज़ खणे त रस्ते ते उहो किरियो पियो आहे। हर रोज़ हिते हादसा पिया थियनि। कैमरामैन ज़ाहिद सोलंगी सां गॾु झंडो सोलंगी, सिंध टीवी न्यूज़, बुकेरा शरीफ।